अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वला तंकिहू मा नकह आबाउकुम मिनन निसाइ इल्ला मा क़द सलफ इन्नहु कान फ़ाहिशतन व मक़ता व साअ सबीला हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अख़वातुकुम व अम्मातुकुम व ख़ालातुकुम व बनातुल अख़ि व बनातुल उख़्ति व उम्महातुकुम अल्लाती अर्ज़अनकुम व अख़वातुकुम मिनर रज़ाअति व उम्महातु निसाइकुम व रबाइबुकुम अल्लाती फ़ी हुजूरिकुम मिन निसाइकुम अल्लाती दख़लतुम बिहिन्न फ़इन लम तकूनू दख़लतुम बिहिन्न फ़ला जुनाह अलैकुम वहलाइल अबनाउकुम अल्लज़ीना मिन अस्लाबिकुम व अन तजमअू बैनल उख़्तैनि इल्ला मा क़द सलफ़ इन्नल्लाह कान गफ़ूरर रहीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तमां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में औरतुनि जे इज़्ज़त ऐं अज़मत खे मद्देनज़र रखंदे मर्दनि सां अल्लाह तबारक व तआला मुख़ातब थींदे काफ़ी सारियुनि ॻाल्हियुनि में औरतुनि जो लिहाज़ रखण ऐं रिआयत करण जो मुआमिलो बयान फरमायो। ख़ुसूसन जॾहिं पहिरीं घरवारीअ सां मामिलो टोड़े उन जे जॻह ते ॿी घरवारी आणणी थी पइजी वञे त पोइ पहिरीं सां दुनिया जे माण्हुनि जो रवैयो सख़्तु इल्ज़ाम तराशी गार गंद उन मां जान छॾाइणी हूंदी आहे बेइज़्ज़तीअ ऐं बुछड़ाईअ सां। अल्लाह ताला फरमायो न, एतिराम इज़्ज़त सां जीअं निकाह कयो हो लाॾा कोॾ एतिराम इज़्ज़त सां हाणे जुदा थियण था चाहियो ओहिड़ो एतिराम लाॾा कोॾ त नथा ॾेई सघो त कम से कम बुछड़ा त न थियो। इंसान आहियो, इंसान वारे शरफ़ ऐं मक़ाम खे मद्देनज़र रखंदे हिक ॿिए खां जुदा थियो। पोइ इहा निस्बत बयानु कंदे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि औरतुनि जो बयानु कयो आहे जिन सां निकाह नथो थी सघे ऐं कुझु उहे औरतूं जिन सां निकाह थी सघे थो। फरमाई वला तंकिहू मा नकह आबाउकुम मिनन निसाइ इल्ला मा क़द सलफ। तव्हां पंहिंजे पीउ जे निकाह में आयल औरत सां जॾहिं त उन भले उनखे तलाक ॾेई छॾी हुजे पोइ वरी मुंहिंजे अम्मा सां शादी कई हुजे पोइ मां पैदा थियो हुजां माना पंहिंजे पीउ जी पहिरीं घरवारी जंहिंसां औलाद जो असांजो कोई बि तालुक़ कोन्हे। अल्लाह ताला फरमाए थो ला तंकिहू मा नकह आबाउकुम मिनन निसा। पीउ जे तलाक ॾिनल घरवारीअ सां तव्हां निकाह नथा करे सघो चाहे उन पहिरियों भेरो निकाह कयो हुजे हिक औरत सां न जुड़ी सघिया वरी ॿीअ सां कयो हुजई उनखे तलाक पहिरीं खे बि तलाक वरी टी कई हुजई न जुड़ी सघी हुजे जोड़ी न हली सघे हुजे उनखे बि तलाक चौथे पंजे अठे ॾहें नंबर ते भले वारे वारे सां हिकिड़ी हिकिड़ी निकाह में हाणे तलाक ॾींदो वियो हुजे। हाणे हिन घरवारीअ मां औलाद थी पियो इत्तेफ़ाक़ सां अहिड़ो मामिलो थिए थो जो हिन जे औलाद खे पीउ जी उहा औरत मिले थी जंहिंसां पहिरियां पिणस निकाह करे चुको आहे। अल्लाह से फरमाए थो तव्हांजे पीअरुनि जिन औरतुनि सां निकाह कयो उन्हनि सां तव्हांजो निकाह न थींदो छो त उहा तव्हांजे पीउ जे बिस्तरे जी ज़ीनत बणिजी चुकी आहे हाणे तव्हांजे लाइ मुनासिब न आहे। इल्ला मा क़द सलफ। सवाल पैदा थियो साईं पहिरियां ज़माने में ईअं थींदो त हुयो हिक ई वक़्तु
पीउ खे पुट जो औलाद जवान आहे, जवान कुदरतन पीउ बि निकाह थो करे, पुट खे बि थो परणाए। कुझु ॾींहंनि खां पोइ पीउ जी बि उहा जोड़ी न हली सघी, तलाक ॾेई छॾियईं। हिन पुट खे बि वरी कुझु ॾींहंनि खां पोइ ॿी घर वारी जी ज़रूरत थी पई। हाणे इहा ई पीउ जी छॾियल उहा घर वारी वठे। अलाह जी फरमाए जेको थियो सो गुज़रियो पहिरियां, हाणे कोन थींदव। असां हुकुम करे छॾियो, तव्हांजे पीअरुनि जिन औरतुनि सां निकाह कयो आहे, कहिड़े बि ज़माने में गुज़रिया आहिनि, तव्हां सां गॾु गॾु उन्हनि जो निकाह थींदो रहियो या अॻु में थी चुकियो आहिनि, तव्हांजे असांजे हिन आयत बयान करण खां पहिरियां जेको तव्हांजो गुज़रियो सो गुज़रियो, हाणे खां पोइ न थींदो। इन जे करे त रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हिकिड़े भेरे मुंहिंजो मामू मुंहिंजे भरिसां ईअं गुज़रियो, हथ में झंडो हुजेसि, ईअं डंडो, झंडो त डंडे में हूंदो आहे न, ज़रा ईअं कोले ते अहिड़े नमूने सां झंडो खयूं पियो वञे ॼण त कंहिंसां विढ़ंदो। पुछियोमांसि मामा केॾे पिया वञो? चई त वञा थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे मोकिलियो आहे हिकिड़े शख़्स ॾांहुं, उन पंहिंजे पीउ जे घर वारीअ सां निकाह कयो आहे, क़ुरान नाज़िल थी चुको आहे त पीउ जी छॾियल घर वारी जेका आहे उन सां निकाह तव्हांजो हाणे औलाद जो नथो थी सघे, हुन वरी उन सां निकाह कयो आहे। हुज़ूर जन मूंखे मोकिलियो आहे, हुनजी मुंडी लाइ हुज़ूर जन खणी ईंदुसि, उन थो वञा। त ॾिसो क़ुरान पाक जी आयत, हुन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अमल इब्तिदा में ईअं हुयो, क़ुरान पाक जी आयत जे नाज़िल थियण खां पहिरियां। अल्लाह जी फरमाए थो इल्ला मा क़द सलफ, जेको थियो गुज़रियो सो गुज़रियो, हाणे न थींदो, असां हुकुम लागू करे छॾियोसीं। तॾहिं इन कान फाहिश, अल्लाह जी फरमाए थो छो त इहा हिकिड़ी बुरी ॻाल्हि आहे, वमक़ता नफ़रत जी ॻाल्हि बि आहे। अड़े तुंहिंजे पीउ जे बिस्तरे ते जेका औरत हुई हुनखे वरी पाण सां गॾु रखंदे, इन में तोखे लज या हया या नफ़रत महसूस न थी थिए, सुठो कोन्हे को, न कबो आहे, बसि थियो सो थियो, हाणे न थींदो। वसा सबीला, क़ुरान पाक त फरमायो थी तरीक़ेकार ई बुरो आहे। थी सघे थो ईअं पीउ बि हिकु जॻह ते निकाह करे, वरी कुझु ॾींहं खां पोइ पीउ जेकॾहिं उहा जोड़ी घर वारी न हलाए सघे, तलाक ॾेई छॾे, त पोइ सुभाणे वरी पुट बि उन जॻह ते निकाह करे, न थींदो। बसि इहा हया जे बि ख़िलाफ़ आहे, अदब जे बि ख़िलाफ़ आहे, तरीक़ेकार बि बुरो आहे। बसि इस्लाम हिन शइ खे ख़तमु करे छॾियो। हिकिड़ो मसइलो बयानु थियो। पोइ फरमाई हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम, तव्हां जूं माइरूं बि तव्हांजे मथां हराम आहिनि, उन सां निकाह नथो थी सघे, पोइ माउ सॻी हुजे या वेगी हुजे। वबनातुकुम, तव्हां जूं धीअरूं बि तव्हांजे मथां हराम आहिनि, धीउ सॻी हुजे या वेगी हुजे। वअख़वातुकुम, भेनरूं बि सॻियूं हुजनि या माइतूं या पीअतियूं, हराम। वअम्मातुकुम, पुफियूं तव्हां जूं तव्हां ते हराम। वख़ालातुकुम, मासियूं तव्हां जूं हराम। पोइ मासी हिकिड़ी ज़बान सां चइबी आहे मासी, ॿी सॻी मासी आहे। ज़बान सां जंहिंखे आम तौर ते हर अम्मा जहिड़ी औरत खे चइबो आहे मासी, हर वॾड़ी औरत खे चइबो आहे मासी, जंहिंखे ज़बान सां मासी चयोसीं उहा हिन में शुमार न आहे। सॻी मासी जेका अम्मा जी भेण हुजे। फरमाए वबनातुल अख़, भाइटी, इहा बि निकाह में हराम आहे। वबनातुल उख़्त, भाणे जी, इहा बि निकाह में हराम आहे। व उम्महातुकुम अल्लाती अर्ज़ानकुम, अहिड़ियूं औरतूं जिन तव्हांखे थन सिर्फ़ प्यारियो आहे। हिकिड़ी औरत खे ॿार ॼायो, वीचारी बीमार हुई, थन हुनजो ठहे ई कोन पियो, पाण ई मौत जे कशमकश में हुई, उहा त इलाज जे लाइ वई इस्पतालुनि जे हवाले, ॿार नंढो पोयां तातियुनि था, पर हुनखे फीडर वारो ॿियो को खीर नथो भाए पए। चवनि था त कंहिं न कंहिं औरत जो माउ जो खीर ॾियोसि, काई बि औरत माणस भला न ई इन जहिड़ी जो थन ॾेई सघे, त का औरत ॾेसि खीर। पोइ हाणे जंहिं औरत जो तो थन धातो आहे, इहा बि तुंहिंजी रिज़ाई माउ थी वई। हाणे उन सां जेकॾहिं तूं जवान थी करे, थींदो आहे कॾहिं कॾहिं निकाह तुंहिंजो करणो पवे, वउम्महातुकुम अल्लाती अर्ज़ानकुम, जिन तव्हांखे थन प्यारियो आहे, उहे बि तव्हांजो रिज़ाई माइरूं थी पियूं, उन सां बि तव्हांजो निकाह न थींदो, हराम आहे। वअख़वातुकुम मिनर रज़ाअ, रिज़ाई भेनर, इहे रिज़ाई जो लफ़्ज़ छो चवंदा आहियूं त हिकु औरत वटि ॿिनि छोकिरे ऐं छोकिरीअ ॿिन्हिनि गॾिजी थन धातो, पोइ उहे ॿई मुंडा ई कंहिं ॿियनि माइरुनि जा औलाद हुया, छोकिरो छोकिरी, औरत वरी अञा का टी हुई, त भई उन्हनि ॿिन्हिनि जी रिज़ाई माउ आहे।
इन मां सां बि छोकिरे जो निकाह न थींदो त इन भेण सां बि न थींदो जेका रिज़ाई भेण थी पई। या कॾहिं हीअं थींदो आहे हिकु औरत खे पंहिंजो ॿारु अगई न्याणी थञ ते आहे, हेॾां हिकिड़ो छोकिरो बि ॿियो मिलियो अथसि त हिनखे थञ धराए, हिनजी माउ चाक कान्हे। पोइ हाणे हे जंहिं माईअ जो थञ धाए थो उन माईअ जी पंहिंजी न्याणी बि थञ ते आहे त उहा बि हिनजी रिज़ाई भेण आहे, उन सां बि निकाह नथो करे सघे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वउम्महातु निसाइकुम, ऐं तव्हांजे घर वारनि जूं माइरूं माना ससु, उन सां बि निकाह हराम आहे। वरबाइबुकुम अल्लाती फी हुजूरिकुम मिन निसाइकुम अल्लाती दखलतुम बिहिन्न, ऐं पंहिंजे हिकिड़े माण्हूअ जो पुटु आहे, हिकिड़े माण्हू निकाह कयो आहे अहिड़ी औरत सां जंहिं औरत खे अॻजाई धीउ आहे ॿिए मुड़ुस वटां, उनखे कंहिं बि तरह सां छॾियो आहे। औरत खे अॻजाई धीउ आहे, हाणे हिन निकाह कयो इन औरत सां जंहिं औरत खे अॻजाई धीउ आहे। हाणे इन औरत सां जंहिंसां निकाह कयो अथई इन सां त हिन जे इज़्दिवाजी तालुक जो रिश्तो थी पियो, या हिन जी घरवारी थी पई, पर इन जी जेका अॻजाई धीउ आहे उन सां बि नथो करे सघे। छो त इन जूं ॿ सूरतूं थींदियूं, हिकु सिर्फ़ु निकाह कयो अथई, अञा का बि हिकिड़ी राति ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुस वारे हैसियत सां न गुज़ारी आहे, सिर्फ़ु निकाह कयो अथई, तेसी ताईं उहा हिन जी छोकिरी अॻजाई धीउ बि जवान आहे जेकॾहिं त उहा निकाह में वठी सघे थो, जेसि ताईं सिर्फ़ु निकाह कयो अथई। जे निकाह ख़तमु करे थो उहो वठी सघे थो, पर जेकॾहिं हुन सां राति रही वियो, ज़ाल मुड़ुस वारो हक़ शरअ थी पियो, हाणे इहा हिन जी थी पई घरवारी, इन जी जेका औलाद थी पई उहा हिन ते बिल्कुलु हराम थी पई। जेसि ताईं सिर्फ़ु निकाह आहे, सिर्फ़ु निकाह आहे, अॻजाई हुन जी धीउ आहे, सिर्फ़ु निकाह सां उहा ख़तमु न थींदी। हा, निकाह करण खां पोइ राति रहिया उहो ख़तमु, औलाद हुन जी ख़तमु। फ़इल्लम तकुनू दख़लतुम बिहिन्न फला जुनाह अलैकुम, हा जेकॾहिं तव्हां राति न गुज़ारी आहे, ज़ाल मुड़ुस ॿिन्हिनि हिक ॿिए वारो हक़ शरअ हक़ अदा न कयो आहे, सिर्फ़ु निकाह थियो आहे, पर रुख़्सती अञा न थी सघी आहे किन बि वजूहात जे बिना ते, इहो निकाह हितां ई टुटे थो। अॻजाई औलाद अथसि, निकाह कयो अथई, रुख़्सती अञा उन औरत जी न थी आई आहे, हिन जे घर न आई आहे, किन बि वजूहात जे बुनियाद ते इहो निकाह थियल टुटे थो। त हाणे इन माईअ जो अॻजाओ जेको औलाद आहे, छोकिरी आहे, उन सां हिन जो निकाह थी सघे थो, छो त हिन जे माउ सां हिन जो चङी तरह ज़ाल मुड़ुस वारो हक़ अदा थियो ई कोन्हे को। ज़ाल मुड़ुस वारो हक़ अदा थी पियो त ॿी औलाद हराम आहे, उन जे सां निकाह नथो करे सघे। वहलाइलु अबनाउकुम अल्लज़ीना मिन अस्लाबिकुम वहलाइलु अबनाइकुम अल्लज़ीना मिन अस्लाबिकुम, अल्लाह साईं चिट्टो कंदे फरमायो तव्हांजा पुट जितां शादी कनि, माना तव्हांजी नुंहुं बिल फर्ज़ पुट, उहा नुंहुं तव्हांजी नथो हलाए सघे, तलाक ॾेई छॾियईं, हाणे उहा बि तव्हां निकाह नथा वठी सघो, छो त पुट जंहिं जॻह ते निकाह करे चुको आहे तूं हाणे हुते कीअं कंदे। ईअं ई पहिरियां मसइलो बयानु कयो वियो हो, वला तनकिहू मा नकाह आबाउकुम मिनन निसा इल्ला मा क़द सलफ, त पीउ जे तलाक ॾिनल औरत सां बि शादी नथो करे सघे माण्हू, पुट पीउ जे तलाक ॾिनल औरत सां बि नथो करे सघे, त पुट बि पीउ जे पुट जे तलाक ॾिनल औरत नुंहुं सां माना नथो निकाह करे सघे, ॿई सूरतूं हराम। वरी फरमाईं त वान तजमाउ बैनल उख्तैन, हिक ई वक़्तु ॿ भेनरूं निकाह में वठो, हिक ई वक़्तु, इहो बि जाइज़ न आहिनि। इल्ला मा क़द सलफ, सवाल पैदा थियो साईं अॻिले ज़माने में त थींदो हो, अल्लाह ताला फरमाए इल्ला मा क़द सलफ, हाणे जेको थियो सो थियो, हाणे न थींदो, बसि जेको गुज़रियो सो गुज़रियो, हाणे न थींदो। उहो जाहिलियत जो दौर हुयो जंहिंमें माण्हुनि खे तालीम न हुई, असां हाणे तालीम ॾिनी आहे, अॼु ताईं जेको गुज़रियो सो गुज़रियो, हाणे अॻिते न थींदो। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, साईं अहिड़ा निकाह थियल आहिनि, इस्लाम शरीयत जी क़ुर पाक जी आयत असां अॼु ॿुधी आहे, जेके निकाह अॼु ताईं थियल हुया जंहिंखे क़ुर पाक हराम कयो आहे, क़ुर पाक जी आयत असां अॼु ॿुधी आहे, छा क़ुर पाक जी आयत ॿुधण सां ई उहे थियल रिश्ता ॿिनि भेनरुनि जा गॾु, या पुट जे घरवारीअ सां या पीउ जे घरवारीअ सां, अहिड़ा जेके हराम आहिनि,
पोइ ख़तमु थी विया उहे क़ुर पाक जी आयत जो असां ॿुधी आहे त उनजो जवाब बि इहो आहे त बिल्कुलु ख़तमु थी वेंदा। जॾहिं क़ुर पाक जो फ़ैसिलो अची वियो तव्हांजो थियल फ़ैसिलो क़ुर पाक जी आयत जे ख़िलाफ़ आहे त ख़तमु थी वेंदो। पोइ जेको इन खां पहिरियां तव्हां कुझु गुज़रियो इन अल्लाह कान गफ़ूर रहीम, अल्लाह ताला बख़्शनार महिरबान, जेको थियो सो गुज़रियो। इहो आयतुनि जो ज़ाहिरी तर्जुमो ऐं ख़ुलासो आहे। इन जे ज़िम्न में उलमा मुहद्दिसीन ऐं फ़ुक़हा इज़ाम काफ़ी सारा मसाइल बयान फरमाया आहिनि। पहिरें नंबर ते आयत जे अंदरि गुज़रियो त वाख़वातुकुम मिनर रिज़ाअ, वाख़वातुकुम मिनर रज़ाअ, रिज़ाई भेण जंहिंसां गॾिजी हिन थन पीतो आहे। सवाल पैदा थियो त रिज़ाअत जी मुद्दत केतिरी आहे, थन पीअण जी मुद्दत केतिरी आहे। जेसीं ताईं ॿारु थन पीए थो, मसलन हिकिड़ी औरत खे पंहिंजो ॿारु थन ते आहे, पंहिंजो ॿारु थन ते आहे, उहो ज़ाहिर आहे 2-2 सालनि जी उमिरि जे अंदरि अंदरि हिकिड़ो ॿियो जवान मर्द आहे वॾो, का बि अहिड़ी सूरत पइजी थी वञे हिन बि हुन औरत जो थन पीतो आहे कंहिं बि बहाने सां, कंहिं बि तरह सां, छा हे बि हुनजो रिज़ाई भाउ थींदो? जवाब आहे न। रिज़ाअत साबित थींदी आहे हुन उमिरि जे दौरान, जॾहिं हे बि हुन नंढी उमिरि जो हुजे त रिज़ाई भाउ हिनजो न थींदो। या हिकिड़ा ॿ अजनबी मर्द औरत आहिनि पर वॾा आहिनि, वॾा नंढा न आहिनि 2-2 सालनि जा, हिकिड़ी औरत जो थन पीअनि था या हुनजो खीरु कंहिं बहाने सां हिननि खे पीआरियो वञे थो त बि हिन जी रिज़ाअत साबित थींदी। जॾहिं त थन नंढी उमिरि में पीबो आहे, हीअ वॾा आहिनि, हाणे कंहिं औरत जो थन पीतो त रिज़ाअत साबित थींदी? जवाब न। रिज़ाअत जो मसइलो साबित तॾहिं थींदो आहे जॾहिं उन रिज़ाअत वारी उमिरि में खीरु पीअनि। मसइलो सम्झ में अची वियो? इन जे करे तमामु तर फ़ुक़हा इज़ाम इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो त 28 सालनि जे अंदरि अंदरि जेकॾहिं छोकिरो छोकिरी ॿई गॾिजी कंहिं बि औरत जो थन पीअंदा उहे भेण ॿाहिरि थींदा, वॾा थी विया पोइ पीतऊं त न। इमाम यूसुफ इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त 2 साल, 2.5 इलाही मुदो आहे 2 सालनि जे अंदरि। तॾहिं त हिकिड़ो मसइलो अहिड़ो ईंदो आहे त को मर्द जेकॾहिं घरवारीअ पंहिंजीअ सां घणी खेछड़ कंदे कंदे ईअं वात विझी वियो ऐं हुनखे खीर जो चस्को ज़रो अची वियो त छा हिन ते औरत हराम थी वेंदी? जवाब साॻियो ई आहे त इन जी उमिरि 28 सालनि जी आहे, छा जो थन पीअण जेतिरो आहे जो हाणे थन पीअंदो, कोन थींदी हराम। पर अलबत इहे कम कबा बि कोन्हनि, हया कबो आहे, एतिरी इज़त न कबी आहे घणी। मसइला तो आहिनि, इन्हनि मसइलनि जे बयान करण में इन अल्लाह ला यस्तही अन यज़रिब मसलन मा बाउज़तन, इनखे मस्करी या मज़ाक में न सम्झिजे, मसइलो मसइले जी हैसियत सां सिखी वठिजे। ऐं काफ़ी सारा मसइला ॿिया बि आहिनि। मसलन पीउ हिकु औरत सां ज़िना कई जवानीअ में, पुट खे उहा छोकिरी निकाह थी मिले, जवाब आहे त हराम आहे, छो त पीउ जी ज़िना में ज़ाल वारो कमु थी चुको आहे न। क़ुर पाक सिधो मना करे छॾियो त वला तनकिहू मा नकाह आबाउकुम, निकाह त न थियो पर कमु त साॻियो थियो आहे न ज़िना वारो। माना पीउ जंहिं औरत सां ज़िना कई जवानीअ में, पुट हाणे उन औरत सां बि निकाह नथो करे सघे। नंबर 2, छोकिरे ऐं छोकिरीअ, हिकिड़ो छोकिरो कंहिं ॿी माउ जो आहे, छोकिरी वरी कंहिं 3 माउ जी आहे, ॿई गॾिजी करे हिकिड़ी 4थी औरत जो थन था पियनि त बि रिज़ाअत साबित थींदी? हा, इहा बि रिज़ाई भेण आहे, इन सां बि निकाह न थींदो। नंबर 3, इहो जेको रिज़ाई भाउ भेण थिया, हिकु औरत जो छोकिरो ॿी औरत जी छोकिरी, इन्हनि ॿिन्हिनि गॾिजी 3 औरत जो थन पीतो, इहे पाण में रिज़ाई भाउ भेण थिया। शरीयत जे मसइले सां इन्हनि जो पाण में निकाह नथो थिए, पर इन छोकिरे खे इन रिज़ाई भेण जी भेण थी मिले, रिज़ाई भेण जी भेण थी मिले, निकाह जाइज़ आहे। छो त थन त हिन पीतो आहे, हुनजो भेण कोन पीतो आहे। ऐं बिल्कुलु अहिड़ी तरह सां इन जी छोकिरी जेकॾहिं इन जेका हिन जी रिज़ाई भेण थी लॻे, इन जी पंहिंजी नियाणी आहे, उहा निकाह हराम आहे, छो त हीअ हुनजी भेण आहे, उनजी नियाणी बि हिन जे लाइ ॼण त भाणे जी थी पवंदी, इन जे करे हराम आहे। पर इन जी ॿी भेण हुजे जंहिं हिन सां थन न पीतो आहे त निकाह जाइज़ आहे। नंबर 4, सवाल पैदा थियो त साईं तव्हां ॿुधायो त
कंहिं औरत जो जेकॾहिं थञ पीजे थो त उहा रिज़ाई माफ़ थी वञे। थञ त वात सां पीबो आहे, पर जेकॾहिं ॿार खे वात जे ज़रिए, वात में कोई इंफेक्शन आहे, थञ वात जे ज़रिए न नक जे ज़रिए ॾिनो वियो आहे। कंहिं औरत जो थञ कंहिं ॿार खे नक जे नलकीअ जे ज़रिए ॾिनो वियो आहे, वात जे ज़रिए न। तव्हां त ॿुधायो वात जे ज़रिए जंहिंजो बि थञ पीतई उहा हुनजी मां रिज़ाई माउ आहे ऐं हुनजी छोकिरी रिज़ाई हिनजी भेण थी पई। त भला नक जे ज़रिए जेकॾहिं खीर हिनजे वात में वियो कंहिं औरत जो थञ त भई रिज़ाई माउ थींदी? जवाब इहो आहे त हा। छो? वात ऐं नक इहे ॿई ज़रिया आहिनि खुराक वठण जा, ॿई ज़रिया आहिनि खुराक वठण जा। इन खां सवाइ कंहिं ॿिए तरह सां मादे मां, आंद्रे मां किथां बि को पेट मां, कुख मां किथां बि सोराख करे नलकी कढी उतां थञ था पियारनि नंढे ॿार खे, पेशाब पाखाने वारे पासे खां था नलकी विझी हुनखे थञ पियारनि। इन तरफ़ खां रिज़ात साबित न थींदी, छो त इहो रस्तो खुराक जो न आहे। खुराक जूं इहे ॿ नालियूं नक ऐं वात जे ज़रिए ॾिबो आहे। इन्हनि तरह सां जेकॾहिं कंहिं औरत जो थञ वठे थी, भई खुराक जा तरीक़ा आहिनि, इन सां रिज़ात साबित थी वेंदी, निकाह हराम आहे। नंबर 5, जंहिं औरत सां कंहिं मर्द ज़िना कई आहे, अॻिते हली करे उन जी न्याणी, उन औरत शादी करे छॾी, उनखे न्याणी ॼाई, हाणे उन जंहिंसां ज़िना कई ऐं उन जी न्याणी बि निकाह वठण हराम आहे। छो त इन जी छोकिरी जेका निकाह थो वठे हिन जी माउ सां ज़िना करे छॾी, ज़ाल वारो कमु थी वियो आहे। जंहिं औरत सां ज़िना कई अथई उहा पाण निकाह में वठे त सही आहे, वठी सघे थो, गुनाह थींदुसि उहो अॻ में पहिरियां वारे ज़िना जो, पर उनजी जेकॾहिं ॿी जॻह ते शादी थी वई आहे, उनखे उतां न्याणी ॼाई आहे, हाणे उहा तो निकाह वठे त हराम आहे। छो त इन जे माउ सां खिलवत करे चुको आहे न, मसइलो हराम थी वियो। हाणे ॿिया मसइला उहे जेके जाइज़ आहिनि। रिज़ाई भाउ भेण जी नसबी माउ, जीअं साॻियो मिसाल ॾिनमि, हिकिड़ी औरत जो छोकिरो, ॿी औरत जी छोकिरी, इन्हनि ॿिन्हिनि गॾिजी करे हिकिड़ी टीं औरत जो थञ पीतो आहे, त हीअ औरत इन जी माउ थी। हे ॿई छोकिरो छोकिरी इहे ॿई पाण में रिज़ाई भाउ भेण थिया। हिन छोकिरे खे इन पंहिंजे रिज़ाई भेण जी पंहिंजी हक़ीक़ी माउ अॻिते हली निकाह में मिले थी त वठे, जाइज़ आहे। छो त थञ त हिन पीतो आहे, हुनजे माउ त कोन पीतो आहे, निकाह वठी सघे थो, जाइज़ आहे। हिकिड़ी सॻी भेण आहे, सॻी भेण, उन कंहिं ॿी औरत जो थञ पीतो हो, उन कंहिं ॿी औरत जो थञ पीतो हो। हाणे उहा औरत न मुंहिंजे भेण जी रिज़ाई माउ थी, मुंहिंजी त कान्हे न, सुभाणे अॻिते हली करे जेकर मूं सां हुनजो निकाह थिए त हिकिड़ो फर्ज़ी मिसाल आहे, त हक़ीक़ी भेण जे रिज़ाई माउ सां निकाह करणु जाइज़ आहे। छो त थञ भेण पीतो आहे, मां त न पीतो आहे। अञा टियों मसइलो, रिज़ाई भेण जे नसबी भेण, जंहिं छोकिरीअ गॾिजी छोकिरे सां गॾु थञ पीतो आहे, भेण त इहा आहे, इन जी जेकॾहिं ॿी भेण आहे उन सां निकाह थी सघे थो, छो त थञ हिन पीतो आहे, हुनजी भेण न पीतो आहे। इहे जुज़ी मसाइल अहिड़ा आहिनि जिन जी अक्सर करे ज़रूरत पवंदी आहे, पर माण्हू पुछी न सघंदा आहिनि, लज थींदी आहे या सवाल करणु ॾांहुं न ईंदो आहे, तॾहिं चवनि त कुझु जुज़ूं इहे वज़ाहत सां चई छॾिजनि जीअं माण्हुनि खे फ़ाइदो थिए। नंबर 4, जेका सॻी भेण आहे उनजी रिज़ाई भेण, रिज़ाई भेण सॻी भेण आहे, उन सां गॾिजी कंहिं ॿी छोकिरीअ कंहिं टीं औरत जो थञ पीतो, त उहे ॿई पाण में भेनर थियूं, असां सां त हुनजो कोई तालुक न आहे। सॻीअ भेण जी रिज़ाई भेण सां बि निकाह करे सघिजे थो। नंबर 5, सवाल पैदा थियो, साईं हिकिड़ी औरत जो जेकॾहिं थञ था पीअनि छोकिरी ऐं छोकिरो गॾिजी, त इहे ॿई पाण में रिज़ाई भेण भाउ था थियनि ऐं इहा औरत बि रिज़ाई माउ थी वञे। पर ईअं जेकॾहिं ॿ छोकिरी ऐं छोकिरो गॾिजी कंहिं रिढ, कंहिं ॿकरीअ, कंहिं मेंहिं जो खीर था पीअनि त उहे त कोन थींदा, जीअं वाड़े था सभु था पियूं, सभु भेनर ॿाहिरि त कोन थींदा। उनजो जवाब इहो आहे त रिज़ात जो मसइलो इंसाननि सां साबित थींदो आहे, भले हिकिड़ी ॿकरीअ जो सभु भाती ज़ाल मुड़ुस वेठा ढव ते खीर पीअनि, कोन निकाह टुटंदो। रिज़ात औरतुनि जे पंहिंजे थञ सां साबित थींदी आहे, इंसाननि सां, जानवरनि जे खीर सां न थींदी आहे। नंबर 6, सवाल पैदा थियो, साईं तव्हां चयो त औरत जो थञ जंहिंजो पीबो आहे उहा रिज़ाई माउ थी वेंदी आहे, पर हाणे सूरत अहिड़ी आहे,
हिकिड़े माण्हूअ खे दवा में डॉक्टरनि चयो आहे त औरत जो थञो हिन में मिलाए करे पीअंदे त पोइ तोखे इलाजु सही थींदो। कंहिं ॿार जो या कंहिं वॾे जो इलाजु सही नथो थिए, चवनि था त कंहिं ॿार वारी थञ वारी औरत जो थञ पंहिंजे दवा में मिलाए करे ऐं पोइ इस्तेमालु कर त तोखे फ़ाइदो थींदो। दवा में मिलायल थञ बेरिज़ात साबित कंदी, थींदी रिज़ात साबित? उनजे लाइ जवाबु इहो आहे त ॾिसबो दवा घणी आहे या खीरु घणो आहे, थञ घणी आहे। जेकॾहिं दवा ऐं थञ बराबरि आहे, चमचो दवा जो आहे, चमचो औरत जो थञ आहे, ऐं हेॾां ॿार बि नंढड़ो आहे, 8 सालनि जी मुदत जो आहे, उनजे खुराक में थो अचे, थञ ऐं दवा बराबरि आहे, त बि माउ जी रिज़ात साबित थींदी, छो त ॿार बि नंढो आहे, थञ बि दवा जे बराबरि आहे। जेकॾहिं बराबरि दवा खां वधीक आहे पोइ त बदतरी कौल आहे, रिज़ात साबित थींदी। पर जेकॾहिं हमराह वॾो आहे, साॻी दवा ऐं थञ बराबरि आहे, हा वॾे हमराह खे त सिधी सी थञ पियारियो त बि रिज़ात साबित कोन थींदी, दवा में मिलाए पियारियोसि या वधीक पियारियोसि कोई फ़र्क़ु न पवंदो। नंबर 6। नंबर 7, सवाल पैदा थियो त साईं कॾहिं कॾहिं के माण्हू मर्द बि अहिड़ा थींदा आहिनि जेके खाधे पीते खुराक जे करे उन्हनि खे बि कॾहिं कॾहिं थञ थी पवंदी आहे के थोरा थोरा पाणीअ जहिड़ा खीर जा थोरा टेपा टेपा ईंदा आहिनि कॾहिं कॾहिं, या कोई घणी खेछड़ कंदो रहंदो आहे त उनखे पाणी ईंदो आहे। कंहिं ॿार जेकॾहिं मश्करीअ में कंहिं उन पंहिंजे पीउ जो या कंहिं पंहिंजे भाउ जो या कंहिं वॾड़े मर्द जो हीअं थोरो हीअं थञ पी छॾियो, मर्द जो जेकॾहिं कुदरती थी पियो आहे थञ ॿार पी छॾियो त पोइ उते बि रिज़ात साबित थींदी छा? उनजो जवाब बि इहो आहे त थञ औरत खे थींदी आहे, मर्द खे कोन थींदी आहे। जेकॾहिं मर्द जो पी बि छॾियईं त इहो थञ कोन शुमार थींदो, छो त हिन ते ॿार पल ई कोन सघंदा। अल्लाह ताला इहा खुराक औरत जे छातीअ में रखी आहे, मर्द जे छातीअ में कोन्हे, इन सां रिज़ात बि साबित कोन थींदी, इन सां रिश्तो बि आराम कोन थींदो। ये कुछ ज़रूरी मसला हुआ। अञा भी जेकॾहिं कंहिंखे सवाल हुजे त पोइ बाद में पुछी सघे थो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे कमी पेशी माफ़ फरमाए, ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना